अम्मा सफ़ा पग पखी जई थी वई आई सोचे पई या पारू थी दाल खाधी अथई ओ मां सोचा पई त ये कीअं थो थी सघे। अम्मा थी सघे थो तू रुगो हा कर मां भी तैयार आहियां ऐं मिठल मिठो भी तैयार आहे। हल ॿिलीअ खे ख्वाब में छिछड़ा मां तुंहिंजे शादीअ लाइ कोन थी सोचां, मां पंहिंजे लाइ पई सोचां। अल्लाह कंदो तुंहिंजी इहा सोच ईअं निकिरी वेंदई ॼण फूकड़े जे पेट मां हवा। जवान थी घर में वेठी आहे ऐं हीअ कुराड़ी पंहिंजे लाइ पई सोचे। कोन थी पंहिंजे लाइ सोचां, पंहिंजे शादीअ जी ॻणती मूंखे कोन्हे। मूंसां त राइट रवायतो करे छॾियो आहे न त आख़िरी किस्त में मुंहिंजी शादी धनुअ सां कराईंदो। मां थी सोचां पई त मां एॾी वॾी आमिल कामिल कीअं थी वियसि। बस अम्मा सालन गुज़रंदे देर ई नथी थिए। ओ चिलकणी कहिड़ी मुंहिंजी उमिरि आहे, वधि में वधि इहा 32 साल जा 30 साल। अम्मा जेकॾहिं तूं अञा 32 सालनि जी आहीं त पोइ त मां ॼाई ई न आहियां। ईअं नाहे, मूंखे हिकिड़े फ़क़ीर फ़ैज़ो ॾिनो हो। तूं लाइक़ बि इन फ़ैज़ू जे ई आहीं। हाणे जंहिं बि बीमार ते मां दम थी कयां उनजो दम ॿाहिरि न उहो बीमार हिकदमि ईअं बसि ख़ुशि छाछ पिछाछ थिए थो वञे। जेका बि तकलीफ़ अथसि हिकिड़े सेकंड में ख़तमु। अच्छा मान त माण्हू ख़तम त तकलीफ़ बि ख़तम। अम्मा तूं आमिल थी आहीं या बंदूक जी गोली? बंदूक जी गोली न, शींहं छाप गोली। हा जे सड़णो अथई त भली पई सड़। कहिड़ो वक़्तु लॻो आहे, औलाद बि थी मुक़ाबला करे माउ पीउ सां। निभाए वेंदासीं, कुझु निभी आहे कुझु गुज़री वेंदी। अचो अब चल हो ना ॾिस भला ॾिठुमि कंधारनि सां गॾु गांव बीठो आहे। अदा मां हिननि खे सभु कुझु सम्झाए छॾियो आहे। हिकु जो नालो आहे दिलू ऐं ॿिए जो खंभू। अदा हिननि मां हिकिड़ो बीमार थींदो ऐं हिकिड़ो तोसां गॾु सेठियाणी खे वठणु हलंदो। मतिलबु सॼो ड्रामो हिननि खे सम्झाए छॾियोसीं न। पर असांखे पैसा त मिलंदा न बाबा। छोकिरा हीउ तुंहिंजो पहिरियों ड्रामो आहे, पहिरें ड्रामे जा पैसा न आहिनि मिलंदा। बिना पैसनि जे असां कमु कोन कंदासीं, पैसा तोखे ॾियणा पवंदा। ठीकु आहे अव्हांखे मां कुझु पैसा ज़रूरु ॾींदुसि। ठीकु आहे। सोप सीरियल मशकरनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।